अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां या मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। फौरी चूंडुनि जो दबाव रद्द, हुकूमत जो आईनी मुद्दो पूरो करण जो फैसलो। पीटीआई जे जलसन लॉन्ग मार्च जे ऐलान, हिकदम असेंबली टोड़ण ऐं नौं चूंडुनि जे मुतालबे खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे इत्तेहादी जमायतनि जी क़यादत सां मुशावरत। ज़रियनि मूजिब मुशावरत दौरान फैसलो कयो वियो त हुकूमत अगस्त 2023 ताईं आईनी मुद्दो पूरो कंदी। ॾुखी घड़ी जो इत्तेहादी गॾिजी मुक़ाबिलो कंदा। मईशत जी बहाली, मुल्की तामीर ऐं तरक्की लाइ कुझु ॾुखिया फैसला करना पवंदा। लाहौर में वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत पार्टी जो इजलास। नवाज शरीफ लंदन में वीडियो लिंक जरिए इजलास में शरीक थियो। मुस्लिम लीग नून जे क़ायद नवाज शरीफ हिकदम हुकूमत धार न थियण जी पार्टी के फैसले ते तौसीक़ करे छड़ी। इजलास में सियासी, मुआशी ऐं आइनी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवत तहरीक इंसाफ के लॉन्ग मार्च बाबत पिण मशावरत कई वई। नवाज शरीफ शहबाज शरीफ के हिदायत कई त वफ़ाक़ी बजट की भरपूर तैयारी कई वञे ऐं अवाम के हर मुमकिन रिलीफ फरहाम कयो वञे। हुकूमत तरफा पीटीआई जे लॉन्ग मार्च के न रोकण ऐं रेड ज़ोन के सील करण जो फैसलो। ज़रियनि मूजिब हुकूमत फैसलो कयो आहे त तहरीक इंसाफ कानून जी हदुनि में रहंदे लॉन्ग मार्च करे थी त कंहिं क़िस्म जी रंडक न विधी वेंदी। अमन ओ अमान जी सूरतहाल ख़राब करण जी कोशिश कई वई त कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾिनो वेंदो। हुकूमत पारां मार्च के श्रीनगर रोड ताईं महदूद रखण ऐं रेड ज़ोन सील करण जो फैसलो। इस्लामाबाद पुलिस जी मुलाज़मत जो मोकलू रद्द। समूरा वींदड़ रस्ता कंटेनर रखी सील कया वेंदा। मार्च ऐं धरणे के मुंहुं ॾियण लाइ इस्लामाबाद इंतजामिया ॿियनि सूबनि खां ॻरी नफ़री तलब करे वरिती। मजमूई तौर 22,000 अहलकार मुक़रर कया वेंदा। इमरान न्याज़ी जमहूरियत जो गोरखन बणजी जी कोशिश कई त कानून उनखे मुंहुं ॾींदो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त मईशत तबाह कंदड़ मार्च जो ऐलान करे मईशत की बहाली रोकण निकितो आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। गुंडागर्दी बर्दाश्त न कई वेंदी। इमरान न्याज़ी कूड़ो आहे, उन जी ज़बान ऐं ख़मीर में ॾफेड़ ऐं फ़साद आहे। हू पुरअमन नथो रही सघे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान हर रोज़ नओं मौक़िफ़ ॾींदो आहे। शायद इमरान खान के यादि नाहे रहंदो त पहिरियां छा चयो हो। इमरान खान सां गॾु को अहिड़ो शख़्स नाहे जंहिं मुल्क न लुटियो हुजे। पीटीआई जे लॉन्ग मार्च के रोकण की कोशिश कई पई वञे। अॻवाननि ऐं कारकुननि जूं गिरफ़्तारियुनि जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शीरी मज़ारी ते कूड़ा केस ठाहिया विया। मौजूदा हुकूमत खे 2-3 महीना ॾिना त मुल्क ॿोड़े छॾींदा। सियासी बहरान ख़त्म थियण ताईं मुआशी बहरान रहंदो। इदारनि न्यूट्रल रहण जो फैसलो कयो आहे। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत इमरान खान जे इस्लामाबाद लॉन्ग मार्च जो रस्तो नथी रोके सघे। संदसि सियासी अंदाज़नि मूजिब 31 मई खां अॻु अहम फैसला अची सघनि था। मर्कज़ ऐं पंजाब में हुकूमत के सिर्फ़ वोट जी अक्सरियत आहे। हुकूमत मुद्दो पूरो करे न सघंदी। पाक चीन लागापा परली पॉलिसी जो संगे बुनियाद आहिनि। हुकूमत ऐं सियासी जमायतूं पाक चीन लागापन के अहमियत ॾियनि थियूं। परली वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेल्ट एंड रोड इनिशिएटिव घणो मुतासिर कंदड़ मंसूबो आहे। सीपेक सां पाक चीन इक़्तिसादी सहकार वधियो आहे। सीपेक सां रुगो पाकिस्तानी न पर चीनी सीड़पकारनि लाइ मौक़िया वधंदा। पाकिस्तान हुकूमत सीपेक ते चीन सां सहकार वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। सीपेक जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहिनि।
स्टेट बैंक व्याज जी शिरह 1.5 सैकड़ो वधाए छड़ी। स्टेट बैंक नई मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छड़ियो। व्याज जी शिरह में 150 बेसिस पॉइंट वाध कई वई। नए व्याज जी शिरह 13.75 सैकड़ो मुकरर। माहिरन खदशो ज़ाहिर कयो आहे त व्याज जी शिरह वधण सां महांगाई में वाध थींदी। इंटरबैंक में डॉलर वधिक महांगो। डॉलर वधिक 80 पैसा महांगो थी वियो। डॉलर 201 रुपयनि में विकिरो थियण लॻो। हुकूमत पेट्रोल जी क़ीमतूं वधाइण खां इनकार करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त शौकत तरीन IMF सां वाइदो कयो हो त सब्सिडी न ॾिनी वेंदी, पर 30 रुपया फी लीटर ते टैक्स लॻायो वेंदो। इमरान ख़ान ऐं शौकत तरीन जे फार्मूला तहत 150 रुपया डीज़ल जी क़ीमत वधाइणी पवंदी। हुननि IMF सां वाइदो कयो हो, जंहिं जो नतीजो हाणे हुकूमत भोगे रही आहे। हीउ हिकु लिखियल मुआहिदो आहे। हुकूमत वाइड़ी थी वई आहे। खेनि सम्झ में न पियो अचे त मईशत कीअं हलाइनि। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन मिफ्ताह इस्माइल जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे जेकॾहिं कर्ज़ वधिया आहिनि त GDP बि वधी आहे। हू पैसा ॾेई विया हुआ, पर ही क़बूल न कंदा। ही माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिश न कनि। पेट्रोल ॿियनि मुल्कनि में हितां खां वधीक महांगो हो। सब्सिडी ॾियण लाइ हुननि फंड्स रखिया हुआ। सिंध हाई कोर्ट इरसा चेयरमैन के सिंध के हिस्से जो पानी फौरी फराम करण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध में पानी जी चोरी ऐं खोट ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पानी वज़ारत इरसा ऐं आबपाशी खाते के नोटिस जारी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध के हिस्से जो पानी न मिलण सबबि फसल ऐं ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि। जानवर तोड़े माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। इरसा पाणी विर्छ में सिंध सां लगातार ज़्यादती करे रहियो आहे। सिंध में पाणी चोरी जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जी दरख़्वास्त। तरबेला डैम में पानी की सतह टेट लेवल ताईं पहुंची वई। डैम में इस्तेमाल जोगे पानी जो ज़ख़ीरो ख़त्म थी वियो। इरसा इख्तियार मूजिब तरबेला डैम में मजमूई तौर ते 1550 फुट ताईं पानी ज़ख़ीरो करे सघिजे थो ऐं डैम जो डेड लेवल 1398 फुट आहे। उन सतह खां हेठि पानी डैम जे लाइ ज़रूरी आहे। इरसा मूजिब हिन वक़्तु डैमनि में पानी जी आमद 1,56,000 क्यूसिक आहे। डैमनि मां पानी जो निकाल 1,68,000 क्यूसिक आहे। सिंध सरकार तरबेला डैम जे डेड लेवल ते पहुंचण जो ज़िम्मेवार इरसा के करार ॾेई छॾियो। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर याम खान छोरो जो चवणु आहे त सिंध जे एतिराज़नि बावजूद इरसा बलोचिस्तान जी मदद सां CG ऐं TP लिंक केनाल खोले तरबेला डैम के डेड लेवल ते पहुचायो। इरसा जी गैर कानूनी फैसलनि जे करे सिंध सूबे ते तमामु घणा हानिकार असर पवंदा। मुल्की मईशत खे तमामु घणो नुक़सान थींदो ऐं ज़राअत जो शोबो तबाह थियण जो ख़दशो आहे। वफाकी सरकार पानी जी विर्छ वारे 91 वारे मुआहिदे ते अमल न थियण जो एतराफ़ करे वरितो। पानी जे मामलनि वारे वफाकी वज़ीर ख़ुर्शीद शाह क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त सूबनि विच में पानी जा मसइला मुशावरत सां हल कया वेंदा। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त 91 वारे जी पेरा ते अमल न थी रहियो आहे। उन करे इहो मसइलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में उमाणियो वियो आहे ऐं कोशिश आहे त CI में पानी जी विर्छ वारो मामलो हल थी वञे। मुल्क में पानी जी खोट जे हिकु सबबु डैम न ठहिण आहे। पानी जी खोट सभिनी सूबनि में हिस्से मूजिब विराइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंध में पानी की खोट 44 सैकड़ो रिकॉर्ड। गुडू बैराज ते 68 सैकड़ो, सखर बैराज वटि 24 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज ते 68 सैकड़ो खोट। पानी की खोट खिलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। सिंध जे सिहत खाते पारां कराची ऐं हैदराबाद में मेडिकल कॉलेज क़ाइमु करण जो फ़ैसिलो। सिहत वारी वज़ीर डॉक्टर रज़ा पेठूअ जी सदारत हेठि इजलास। सूबाई वज़ीर चयो आहे त कराची जे लांडी वारे इलाइक़े में डाओ ऐं हैदराबाद जे कोहसार वारे इलाइक़े में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत बॉयज़ मेडिकल कॉलेज क़ाइमु कया वेंदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 400 बिस्तरनि ते ॿधल डिस्ट्रिक्ट इस्पताल दादू खे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो जे सहकार सां हलायो वेंदो।
दादू अस्पताल में NICVT जो चेस्ट यूनिट कायम करण जी पिण मंजूरी ॾिनी हुई। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वजीर शर्जील मेमन जी सदारत हेठ पीपल्स बस सर्विस ऐं ऑरेंज लाइन मनसूबे बाबत इजलास। शर्जील मेमन जो चवण आहे त हीअ अवामी मफ़ाद जा मनसूबा आहिनि। पीपल्स बस सर्विस 1 जून ऐं ऑरेंज लाइन जी 3 मई किक ऑफ डेट ॾेई चुको आहे। सुभाणे खां ऑरेंज लाइन जी ट्रैक ते बसुनि जी टेस्ट ड्राइव जी शुरूआत कई। इंग्लैंड ऐं अमेरिका में नई वबा मांकी पॉक्स जा 111 केस रिपोर्ट। सिंध जे सिहत खाते पाकिस्तान में मांकी पॉक्स फैलजण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। सिहत खाते जो चवण आहे त मांकी पॉक्स जे इलामतनि में मथे ऐं संदनि में सूर महसूस थींदो आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर ॿीहर फाल नोटिफिकेशन जारी। कोरोना जा नवा क़िस्म साम्हूं अचण बैदि वज़ीर आज़म शहबाज शरीफ NCOC खे बहाल करण जो हुकुम जारी कयो हो। नोटिफिकेशन मूजिब लाॻापियल वज़ारतूं डायरेक्टोरेट पंहिंजे किरदार ऐं मक़सदनि बाबति NCOC जे ऑपरेशन्स में सहकार कंदा रहंदा। नेशनल हेल्थ सर्विस जो वफ़ाक़ी वज़ीर NCOC जो सरबराह हूंदो। फटे बरसां KDA केनाल में रिक्शा कल्टी 10 ॼणा पानी में किरी पिया। 5 ॼणा ॿुॾी फोत। 3 ॼणनि खे बचायो वियो। ॿियनि जी ॻोल्हा जारी। रिक्शा में सवार समूरनि माण्हुनि जो तालुक तबलीगी जमायत सां आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं PP MPA अली हसन ज़रदारी जो वाक़िए ते ॾुख जो इज़हार। ॿुॾी वेलनि जी ॻोल्हा लाइ इंतज़ामी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। हलंदड़ साल 81,132 पाकिस्तानी हज जो फर्ज अदा करा। मज़हबी मामलनि वारी वज़ारत हज पॉलिसी मंजूरी लाइ वफ़ाक़ी काबीना उमारे छॾी। ज़रियनि मूजिब हिन साल हज जो काथो 8.5 लख रुपया लॻायो वियो। हुकूमती स्कीम तहत 32,400 पाकिस्तानी हज करे सघंदा। हुकूमत जो छंछर जी मोकल बहाल करण जो फैसलो। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना जे सुभाणे थींदड़ इजलास में छंछर जी मोकल बहाल करण जी मंजूरी ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ वज़ारत उज़्मा जो उहिदो संभालण खां पोइ छंछर जी मोकल ख़त्म करे छॾी हुई। लाड़काने जे रहमतपुर थाने जहद में गुज़िरियल ॾींहुं शादी जी तकरीब दौरान ख़ुशीअ में कयल फायरिंग दौरान ज़ख़्मी थियल 3 ॿारनि मां हिकु नींगर फोत थी वियो। 8 वरे जे शरफुद्दीन शाबरानी चाणका अस्पताल में दम ॾेई छॾियो। संदसि मड़ ज़रूरी कार्रवाई बैदि वासन हवाले।